अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो वरी मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल ते भली कार चवां थो। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में पाण क्लास मैट्रिक जी इंग्लिश जो यूनिट नंबर 6 जेको आहे किंग फैसल। दोस्तों, किंग लफ़्ज़ जी माना आम तौर ते त बादशाह आहे, पर हिते जेका अदबी ऐं लिटरली जेका इन जी माना निकिरंदी उहो निकिरंदी शाह, यानी शाह फैसल। दोस्तों, लेट लफ़्ज़ जी माना देर करण बि आहे, पर हिते लेट लफ़्ज़ जी माना आहे मरहूम। ठीकु आहे। द लेट किंग फैसल ऑफ सऊदी अरबिया वॉज बोर्न इन 1907। चए थो जेको शाह फैसल, मरहूम शाह फैसल सऊदी अरबिया में 1907 धारे पैदा थिया एंड वॉज द सेकेंड सन, ऐं ॿिए नंबर ते पुटु हुआ ऑफ किंग अब्दुल अज़ीज़ इबिन सईद। ऐं जेके ॿिए नंबर ते पुटु हुआ कंहिंजा, शाह अब्दुल अज़ीज़ इबिन सईद जा, जेका यानी शाह अब्दुल अज़ीज़ इबिन सईद जेके शाह फैसल जा बाबा साईं हुआ। He received religious education from his maternal grandfather Sheikh Abdullah bin Abdul Latif। चए तो हिन पंहिंजी मज़हबी तइलीम पंहिंजे नाना शेख अब्दुल्ला बिन अब्दुल लतीफ़ खां हासिल कई। आफ्टर कंप्लीटिंग हिज एजुकेशन, तइलीम प्राइण खां पोइ एट अर्ली एज, नंढपण खां ई फैसल स्टार्टेड टेकिंग इंट्रस्ट इन अफेयर ऑफ द स्टेट। मुकमल करण खां पोइ चए तो जेको फैसल, शाह फैसल मुल्की मामलनि में दिलचस्पी वठणु शुरू कयो। यानी हिन नंढपण खां ई इन जो जेको मुल्की जेके मामला हुआ, मसला मसाइल हुआ, तरक़ी हुई या मुल्क सां रिलेटेड जेके मसला हुआ, उन में इन जो इंट्रस्ट वधीक हो। एंड हेल्प हिज फादर इन गवर्निंग द कंट्री, ऐं पंहिंजे बाबा जी मुल्क जी हुक्मरानी में मदद कयईं। ही वॉज द मेड गवर्नर ऑफ हिजाज़। चए तो हिन खे हिजाज़ जो गवर्नर चूंडियो वियो व्हेन ही वॉज ओनली 20, जॾहिं ही फ़क़्तु 20 सालनि जा हुआ। लेटर ऑन, उन खां पोइ ही सर्वड एज सऊदी फॉरेन मिनिस्टर विजिटिंग सेवरल कंट्री ऑफ द वर्ल्ड वेयर ही हेल्ड इम्पोर्टेंट डिस्कशन ऑन द ही लव्स थोरो मिटिलाई एंड अ ग्रेट डील ऑफ एक्सपीरियंस। बैद में हिन सऊदी अरब जो वज़ीर ख़ारिज जी हैसियत सां दुनिया जी केतिरनि ई मुल्कनि जा दौरा कया, जिते ही तमामु अहम मामलनि ते बहस मुबाहिशो कयो ऐं तमामु वसी तजुर्बा हासिल कया। हिन खे पंहिंजे मुल्क जो मसलस फ़ौजी जो जेका पाण चऊं उहो बि पिणु इन खे ॾिनो वियो। आफ्टर द डेथ ऑफ किंग अब्दुल अज़ीज़, यानी इन जे बाबा साईं जी वफ़ात खां पोइ हिज एल्डर सन सईद बिकम द किंग। इन जो वॾो जेका भाउ जेका सईद जेका हो उहो उते जो बादशाह यानी गवर्नर चूंडियो वियो। फैसल वॉज मेड द क्राउन प्रिंस ऑफ द प्राइम मिनिस्टर। उन खां पोइ फैसल खे जेका प्राइम मिनिस्टर जे ताज खां नवाज़ियो वियो इन 1958, 1958 में। सऊदी अरबिया वॉज एन सीरीज़ डिफ़िकल्टी एट दैट टाइम। चए तो सऊदी अरबिया में जेके उन टाइम में जेके ॾाढियूं तमामु घणियूं जेके मुश्किलातूं हुयूं, सऊदी अरबिया में उन दौर में तमामु घणियूं मुश्किलातूं हुयूं। फैसल यूज़ टू हिज विज़डम एंड इंटेलिजेंस टू ओवरकम दीज डिफ़िकल्टीज़। चए तो जेका फैसल जेका इन्हनि मुश्किलातुनि खे हल करण लाइ पंहिंजी अकुल ऐं समझ खां कमु वरितो। इन 1960,000, 1960 धारे ही रिज़ाइंड फ्रॉम द पोस्ट ऑफ द प्राइम मिनिस्टर। चए तो 1960 में हिन जेका प्राइम मिनिस्टर खां इस्तीफ़ा ॾेई छॾी, बट एक्सेप्टेड इट अगेन इन 1962। पर 1962 धारे हिन वरी उहो क़बूल कयो। हिज एल्डर ब्रदर किंग सईद फील सीरियसली इल इन 1964। चए तो 1964 धारे जेका इन जा वॾा भाउ जेके सईद हुआ उहे तमामु घणा जेके बीमार थी पिया। एंड फैसल वॉज चूज़न एज़ द किंग बाय द काउंसिल मेंबर। काउंसिल्स जा जेके मेंबर हुआ उन्हनि पारां जेका फैसल जेको हो उहो बादशाह चूंडियो वियो। किंग फैसल वॉज डिवोटेड टू इस्लाम। चए तो किंग फैसल जेके हुआ उहे इस्लाम जे लाइ वक़्फ़ हुआ। ही पॉसेस ग्रेट क्वालिटी। हू हिकु मुकमल ख़ूबियुनि वारो रहनुमा ऐं हिकु क़ाबिल हुक्मरान साबित थियो। ही पॉसेस ग्रेट क्वालिटी ऑफ लीडर एंड प्रूव टू बी एबल रूलर। चए तो हू
हिकु मुकमिल ख़ूबियुनि वारो रहनुमा ऐं हिकु क़ाबिल हुक्मरान साबित थियो। He loved his people and ruled the country wisely and justly. चए थो हीउ पंहिंजे आवाम सां पंहिंजी रैयत जेके माण्हू आहे उन्हनि सां प्यारु कंदो हो एंड रूल्ड ऐं हुते हुक्मरानी कयईं ईमानदारी सां ऐं सियाणप सां। अंडर हिज रूल पंहिंजी हुक्मरानी हेठि सऊदी अरबिया मेड ग्रेट प्रोग्रेस इन मैनी फील्ड। चए थो इन जी हुक्मरानी जे दौरान जेका सऊदी अरबिया जेका हुई सऊदी अरब जेको कंट्री आहे उन केतिरनि ई फील्डनि में तरक़ी कई। He spent a lot of money on the developing of his country. हिन पंहिंजे मुल्क जी तरक़ी ॾियाराइण जे लाइ पंहिंजे मुल्क जी तरक़ीअ लाइ केतिरा ई पैसा ख़र्च कया। The main source of the income for Saudi Arabia is mineral oil. चए थो सऊदी अरबिया जो जेको मेन जेको ज़रियो हो उहो मैदनी तेल हो and he made every efforts to increase its production. ऐं हिन केतिरी ई कोशिश कई इन प्रोडक्शन में इन पैदावार में वाधारे जे लाइ इन केतिरी कोशिश कई। न्यू फैक्ट्रीज़ एंड मिल्स वर सेट अप। केतिरियूं ई फैक्ट्रीज़ ऐं मिल जेके ठाहियूं वियूं इन द सऊदी अरबिया में एंड इंडस्ट्री मेड ग्रेट प्रोग्रेस। ऐं इंडस्ट्री जेका हुई उन में तमामु घणी तरक़ी आई। वेस्ट एरिया ऑफ द डिज़र्ट्स वर इरिगेट। जेके बि फालतू एरिया हुआ उहे वेस्ट एरिया यानी जेके जेके वेस्ट माना दोस्तों पाण चऊं वेस्ट यानी जेके सुठा एरिया जेके हुआ उहो आला वेस्ट एरिया केॾां वियो वेस्ट एरिया ऑफ द डिज़र्ट्स। चए थो जेके बि फालतू एरिया हुआ वर इरिगेट एंड न्यू लैंड्स वर ब्रॉट अंडर कल्टिवेशन। जेके फालतू एरिया हुआ उन्हनि खे खेड़ियो वियो उन्हनि खे आबाद कयो वियो ऐं उन्हनि खे आबादी जे लाइक़ु बणायो वियो। फैसल कंसिडर्ड एजुकेशन एवरी इम्पोर्टेंट फॉर द प्रोग्रेस ऑफ द पीपल। चए थो जेको फैसल जेका हो शाह फैसल माण्हुनि जी तरक़ीअ लाइ एजुकेशन खे तमामु घणी इम्पोर्टेंस ॾींदो हो। ही ओपनड मैनी स्कूल्स। हिन केतिरा ई स्कूल खोलिया वेयर एजुकेशन इज़ फ्री फॉर ऑल। जिते सभिनी खे तइलीम फ्री में ॾिनी वई। ही सेट अप सेवरल यूनिवर्सिटीज़। हिन केतिरियूं ई यूनिवर्सिटीज़ क़ाइमु कयूं वेयर स्टूडेंट्स आर नॉट ओनली गिवन फ्री एजुकेशन बट आर आल्सो एवॉर्डेड द स्टिपेंड्स। चए थो जिते न सिर्फ़ु माण्हुनि खे फ्री में तइलीम ॾिनी वई पर माण्हुनि खे वज़ीफ़ा बि पिणु ॾिना विया टू मीट अदर्स नीड्स एज़ वेल त जीअं हू ॿियनि ज़रूरतुनि जो पूराओ बि करे सघनि। हिन पिणु जेका इस्पतालनि जो ऐं डिस्पेंसरी जो ॼार पखेरियो पूरे ऑल ओवर द इज़ वेस्ट किंगडम पूरी पंहिंजी आला बादशाहियत में नाओ बेडिन्स। चए थो हाणे बेडिन्स लफ़्ज़ जी माना दोस्तो आहे पाण चऊं खाना बदोश या सिंधी में इन लफ़्ज़ खे चइबो गुरगुलो। ठीकु आहे। ऐं इन जो सैनोनिम हूंदो आहे कहिड़ो थी सघे थो जिप्सी। ठीकु आहे। हिन living even 1,000 kilometers from the capitals will find a kingdom of Saudi Arabia. चए थो जिते हिन जेका केतिरी आला नाओ ऐं हस्बैंड चए थो हाणे जेको हिकु गुरगुलो आहे या जेको हाणे जेको नाओ जेको हाणे हिकु खाना ऐं बदोश आहे उहो बि चाहे केतिरो ई 1000 किलोमीटर परे जेका रहंदो हुजे पर उन जे लाइ बि जेका मुल्क जी हर कुंड करछ में इन ऐं उन जी ज़िंदगीअ जे फ़ाइदे जे लाइ इन इस्पतालूं ऐं डिस्पेंसरीज़ जेके खोलियूं आहिनि। इफ़ यू विज़िट KSA जेकॾहिं तव्हां तो इफ़ यू विज़िट द KSA जो मतिलबु आहे सऊदी अरबिया। जेकॾहिं तव्हां सऊदी अरबिया घुमंदो यू विल फाइंड द हंड्रेड ऑफ द पाकिस्तानी डॉक्टर्स नर्सिस एंड टीचर्स सर्विंग देयर अरब्स बैथरूम्स। चए थो जेकॾहिं तव्हां किंगडम ऑफ साउथ अरबिया घुमंदो तव्हांखे हज़ारे पाकिस्तानी डॉक्टर नर्सिस टीचर्स जेके ख़िदमत कंदे मिलंदा कंहिंजी अरब भाइरनि लाइ। ठीकु आहे। ऐं हू कोशिशि कनि। ही प्रैक्टिस्ड चए थो इन तमामु जदोजहद कई वट ही प्रेच हिन जेको कुझु ॿुधायो। अच्छा चए थो हाणे हिन प्रैक्टिस कई जंहिं ते हिन कमु कयो ऐं जेको कुझु ही ॿुधायो असिस्टेड। दोस्तो असिस्टेड लफ़्ज़ जी माना आहे सहारा ॾियणु। ऐं जेका इन सहारा कई द मुस्लिम कंट्रीज़ ऑफ द वर्ल्ड पूरी दुनिया जी जेका मुस्लमान कंट्रीज़ जी हिन जेको कुझु ख़िदमत कई जेका कुझु सहारा कई
उन ते ॿियनि मुस्लमाननि जो फ़र्ज़ु आहे त हाणे कमु कनि. ही वॉज़ एन इक्वल पार्टनर विथ द पाकिस्तान इन होल्डिंग द इस्लामिक समिट कॉन्फ्रेंस एट द लाहौर इन 1947. दोस्तों इन लफ़्ज़ जी माना आहे चए थो 1947 में जेका इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस कोठाई वई जंहिंमें ही जेका उन जो बराबर जो हिस्सेदार हो. किंग फैसल वॉज सिंसियर फ्रेंड्स एंड वेल विशर ऑफ पीपल ऑफ पाकिस्तान. चए थो किंग फैसल जेको हो उहो हिकु सचार ऐं ख़ैर ख़्वाह हिकु शख़्स हो पाकिस्तान जे माण्हुनि जे लाइ. ही गेव ए जनरियस हेल्प टू दिस कंट्री ऑन द several occasion. चए थो हिन ॾाढी जेका जनरियस यानी शखी दिली सां, ठीकु आहे, ही गेव ए जनरियस हेल्प. चए थो हिन शखी दिलीअ सां मदद कई टू दिस कंट्री. चए थो माण्हुनि जी ऑन द several occasion. केतिरनि ई ॾियारनि ते केतिरनि ई मौक़नि ते हिन पाकिस्तान जे दिलि खोली मदद कई. Perhaps no one outside Pakistan could be more unhappy than King Faisal was. चए थो शायदि on the separation of the East Pakistan. चए थो शायदि ईस्ट पाकिस्तान ओभर पाकिस्तान जी अलॻि थियण ते को पाकिस्तानी बि एतिरो उदास कोन हो जेतिरो ही उदास हो. विच इज़ नाउ बांग्लादेश. जेको ओभर पाकिस्तान दोस्तों हींअर छा आहे, हू बांग्लादेश आहे. यानी बांग्लादेश जॾहिं पाकिस्तान सां अलॻि थियो तॾहिं पाकिस्तानियुनि खे बि एतिरो ॾुख कोन थियो जेतिरो शाह फैसल खे थियो हो. ही वॉज़ अगेंस्ट द स्टेट ऑफ इसराइल. ही इसराइल जे ख़िलाफ़ हो बिकॉज ऑफ इट्स एनिमिटी टूवर्ड्स द अरब्स. छाकाणि त इहे अरब जे ख़िलाफ़ हुआ, अरब जा दुश्मन हुआ. ही स्ट्रेंथन्स टू द अरब्स. हिन अरब खे जेका हिम्मत ॾिराई, अरब जो साथ ॾिनो इन देयर वॉर अगेंस्ट इसराइल. इसराइल जे ख़िलाफ़ जेका जंग हुई उन में बि जेका शाह फैसल अरब जो साथ ॾिनो. ही फील्ड डीपली ग्रीव्ड. इन खे तमामु गहरो सदमो पहुतो वेन इसराइल सेट द अल अक्सा मास्क ऑन फायर. चए थो इन खे तमामु गहरो सदमो पहुतो जॾहिं इसराइल अल अक्सा मास्क खे बाहि ॾिनी. ही मेड एवरी पॉसिबल एफर्ट्स टू गेट बैक द. इसराइल जो कब्ज़ो जेको हो उन खे वापसि वठण जी हर मुमकिन, यानी हिन जेको इसराइल ते जेको कब्ज़ो हो, जेको दुश्मन हुआ उन्हनि खां जेका इसराइल जेका आहे इहो वापसी वठण जी इन हर मुमकिन कोशिश कई. The great king died in the assaults by the wicked nephew of his on 25th March. चए थो हिन अज़ीम बादशाह खे हिन जे ज़ालिम भाइटे 25 मार्च 1975 ते क़तल करे छॾियो. The Muslims all over the world mourned his death. चए थो पूरी दुनिया जा जेके मुस्लमान हुआ, सॼी दुनिया जा जेके मुस्लमान हुआ हिन जी मौत ते उन्हनि सोग मल्हायो, उन्हनि मातम कयो. एज़ इफ एन एल्डर ऑफ फैमिली हैड पास्ड अवे. चए थो जीअं उन्हनि जो वॾो को फैमिली जो भाती उन्हनि खां विछड़ी वियो हुजे. ही लिव्ड लाइक द सोल्जर. चए थो हीउ जेको आहे ख़ासि तरह जॾहिं पाकिस्तान जे माण्हुनि उहा अलमनाक ख़बर ॿुधी तॾहिं हिननि खे सख़्तु सदमो पहुतो. ऐं पाकिस्तान में हिकु गहरो घर अहिड़ो न हो जंहिंमें, माना असां हींअर ॻाल्हि कयूं त पाकिस्तान में को बि अहिड़ो घर न हो जंहिंखे को सदमो न पहुतो हुजे. एज़ इफ एन एल्डर ऑफ द फैमिली हैज़ पास अवे. जीअं जेका फैमिली जेको वॾो हमेशह विछड़ी वियो हुजे. ही लिव्ड लाइक द सोल्जर एंड डाइड द मार्टर. चए थो हीउ हिकु सिपाही हो ऐं हिकु चए थो हिन जी ज़िंदगी जेका हिकु सिपाही जीअं हुई, हिन जो मौत हिकु शहीद जो मौत हो. यानी हिन जेका आहे उहा शहादत माणी आहे. विथ हिज डेथ, इन जी डेथ सां गॾु नॉट ओनली द सऊदी अरबिया बट आल्सो द होल मुस्लिम्स वर्ल्ड हैज़ लॉस्ट द सिंसियर एंड बोल्ड लीडर. चए थो इन जी मौत सां न सिर्फ़ु जेका सऊदी अरबिया बट पूरी दुनिया जे मुस्लमाननि खां हिकु सचार ऐं बहादुर अॻवान विछड़ी वियो, जेका महरूम थी वियो पाण चऊं. ही वॉज़ द रिलीजियस लीडर ऑफ द मुस्लिम्स. चए थो हीउ हिकु मुस्लमाननि जो मज़हबी अॻवान हो. एंड द गार्डियन ऐं हिकु अॻवान ऑफ द ट्रू हॉली प्लेसिस. 2 पाक जाइन जो ऑफ द मक्का, अल मकरम एंड मदीना. चए थो मक्का ऐं मदीना जा जेके पाक जायूं जेके आहिनि
इन्हनि जो गार्डियनर बि हो, इन्हनि जी अॻुवाणी कंदड़ बि हो। द मुस्लिम ऑफ द वर्ल्ड, दुनिया जा जेके मुस्लमान आहिनि, हू हैव ग्रेट लव एंड रिस्पेक्ट फॉर हिम, दुनिया जा जेके मुस्लमान आहिनि उन्हनि जे दिलि में तमामु घणो जेको मान मर्तबो ऐं वॾी इज़त जेका आहे उन्हनि जे दिलि में इन जे लाइ यानी शाह फैसल जे लाइ तमामु घणी इज़त आहे। एंड विल रिमेंबर हिम एज़ अ नोबल एंड प्योर्स मुस्लिम, चए थो ऐं हीउ जेको यादि रहंदो हिकु आला दीनदार मुस्लमान अॻवान, एंड हिज नेम शैल लिव फॉर एवर इन देयर हार्ट्स, ऐं इन जो नालो माण्हुनि जे दिलनि में सदाईं ज़िंदा रहंदो। प्यारा दोस्तो, होपफुली तव्हांखे मुंहिंजो हीउ लेसन सम्झ में अची चुको हूंदो। हाणे हिन लेसन जी जेका बि एक्सरसाइज़ तव्हांखे ॾुखी लॻे पई उहा एक्सरसाइज़ तव्हां कमेंट्स में मूंखे लाज़मी ॿुधाइजो। उन एक्सरसाइज़ सां मां तव्हांखे को वीडियो ठाही जल्द खां जल्द अपलोड कंदुसि। जेकॾहिं तव्हां मूंखे अहिड़े पारां कमेंट्स न कंदो त मां शायदि तव्हां सां अहिड़ो को वीडियो शेयर न कयां। त दोस्तो हाणे मिलंदासीं पाण क्लास 9th ऐं 10th जे कंहिं ॿिए वीडियो में। तेसीं ताईं